अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इशू न्यूज़ बुलेटिन में अवां खे भली कार मां हाँ मंजूर अली चांडियो। हिते अवां खे हिन खबर से आगाह कंदा हलूं। दादू में कोरोना ते ज़ाब्तो न अची सघियो। दादू में कोरोना जा 19 केस वधिक ज़ाहिर थी विया। कोरोना केसनि जो अंग 103 थी वियो आहे। नाज़रीन, हिते अवां खे हिन खबर से आगाह कयूं त दादू में भी कोरोना ते ज़ाब्तो न अची सघियो। दादू में कोरोना जा वधिक 19 केस ज़ाहिर थी विया। कोरोना जो अंग 103 थी वियो आहे। इन बाबत वधिक तफ़सील वठंदासीं। असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे न्याज़ चांडियो। जी न्याज़, वधिक छा तफ़सील आहिनि? जी मंजूर, बिल्कुल दादू ज़िले में कोरोना मर्ज़ तेज़ी सां वधी रहियो आहे ऐं 24 कलाकनि दौरान सिहत खाते जी रिपोर्ट मूजिबि 19 कोरोना जा मर्ज़ जा नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बैदि अघु जेको आहे 103 थी वियो आहे। सिहत खाते जो डॉक्टर आहे डॉक्टर कोपर पटल मोहम्मद अयूब मेमन जे राब्ते ते ॿुधायो आहे त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 539 माण्हुनि जी कोरोना टेस्ट वरिती वई हुई, जंहिं मां 19 केस जेके आहिनि उहे पॉज़िटिव आया आहिनि ऐं अंग जेको आहे हींअर 103 थी वियो आहे। ऐं हुन चयो आहे त दादू ज़िले जा माण्हू ऐं सिहत डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट के घुर्जे त हिन कोरोना मर्ज़ ते ज़ाब्तो आणण लाइ SOP ते लाज़मी अमल करायो वञे। जी वॾी महिरबानी न्याज़ चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।